दादू में मेडिकल स्टोरनि ते सरकारी दवाउनि समेत मुदे ख़ारिज दवाऊं विकिरो करण जो इंकिशाफ। सिहत खाते जी टीम जा मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते छापा, वॾे मिक़दार में मुदे ख़ारिज दवाऊं हथ, हिक अताई डॉक्टर गिरफ़्तार, 3 मेडिकल स्टोर सील। दादू में सिहत खाते जी टीम फोकल पर्सन अमजद मस्तोई ऐं मुख़्तियारकार अब्दुल हमीद कोखर जी अॻुवाणी में शहर जे मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते ओचितो छापा हणी स्टोरनि जा लाइसेंस ऐं दवाऊं चेक कयूं। इन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि शहर जे मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते मुदे ख़ारिज दवाउनि समेत नॉट फॉर सेल वारियूं सरकारी दवाऊं पिणु हथ कयूं वयूं आहिनि। जिन ते 10 खां वधीक मेडिकल स्टोरनि जा लाइसेंस पिणु मुदे ख़ारिज निकिता। कार्रवाई दौरान मुदे ख़ारिज ऐं सरकारी दवाऊं रखण जे इल्ज़ाम हेठि 3 मेडिकल स्टोरनि खे सील करे 7 स्टोर मालिकनि खे शोकाज़ नोटिस जारी कया विया। जिन ते हिक अताई डॉक्टर खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त दादू में मेडिकल स्टोरनि ते मुदे ख़ारिज ऐं सरकारी दवाऊं विकिरो थियण जो इंकिशाफ थियो आहे। इन सिलसिले में सिहत खाते दादू जी टीम मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते छापा हणी मुदे ख़ारिज ऐं सरकारी दवाऊं विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि 3 मेडिकल स्टोरनि खे सील करे छॾियो आहे। जन ते हिक अताई डॉक्टर खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। सिहत खाते जी टीम में शामिल अमलदारनि मूजिबि कार्रवाई दौरान 10 खां वधीक मेडिकल स्टोरनि जा लाइसेंस पिणु मुदे ख़ारिज निकिता, जिन जे मालिकनि खे शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि।